शहीद सहाफ़ी एडिशर जे खून सां इंसाफ़ ऐं सरकारी सतह ते संदसि कुटुंब जी माली सहायता लाइ गंबट में समाजी तंज़ीम ऐं सहाफ़ियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। समाजी तंज़ीम JWC पारां हथनि में प्ले कार्ड खणी प्रेस क्लब गंबट अॻियां एहतिजाज कंदे शहीद सहाफ़ी जे क़ातिलनि समेत सहूलियतकारनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। एहतिजाज में सिविल सोसाइटी ऐं क़लम धड़ियुनि पिणु शामिल हुआ। मुज़ाहिरीन जी अॻुवाणी कंदड़ वफ़ा जागीरानी, वहीद खोखर, ख़ुर्शीद शेख, यासिर आराइया, मनेश कुमार ऐं ॿियनि जो चवणु हो त शहीद सहाफ़ी एडिशर खे बेदर्दीअ सां क़त्ल कंदड़नि जी सख़्त मज़म्मत करियूं था। हुननि चयो त शहीद सहाफ़ी जे असुल क़ातिलनि समेत क़त्ल मंसूबो जोड़ींदड़ ऐं सहूलियतकारनि खे पुलिस गिरफ़्तार नथी करे, जंहिं करे ख़दशो आहे त पुलिस शहीद सहाफ़ी एडिशर जे खून सां इंसाफ़ बदिरां केस लोढ़णु चाहे थी। हुननि IG सिंध ऐं DIG सखर समेत ॿियनि अख़्तियारियुनि खां मुतालिबो कयो त शहीद सहाफ़ी एडिशर जे मुख्य क़ातिलनि संदसि क़त्ल जी मनसूबाबंदी कंदड़नि ऐं सहूलियतकारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ करण समेत शहीद जे वारसनि ऐं क़लम धड़ियुनि में पखिड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे ऐं सिंध सरकार खां शहीद सहाफ़ी जे कुटुंब जी माली सहायता करण जी घुर पिणु कई आहे।